कजदी मोरो सिंधमा जिता सिंध इल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक दर्ज पुलिस जो फौरन सा मुकाबलो एक फोरू जख्मी हालत में गिरफ्तार संदस बिया साथी फरार। दर्ज पुलिस जो दौरान गश्त फुरजे इरादे से बिठल फौरन सा न्यू जतोई लिंक रोड केला पिकेट वड मुकाबलो थी पियो। एक फोरू नाले गुलाम जाकिर वल्द मोहम्मद निमाणो शहर बैठल ठठ गोराव मिठियाणी जो रहवासी जख्मी हालत में गिरफ्तार जॾहिं त संदस जा टे फोरू साथी मोटरसाइकिल ते भॼी वञण में कामयाब थी विया। पुलिस एहलकारनि मां को बि पुलिस एहलकार ज़ख्मी न थियो। ॿिए पासे एसए शो दर्स ताहिर दायो ॿुधायो त गश्त करे रहिया हुआसीं त न्यू जतोई लिंक रोड केला पिकेट वड मोटरसाइकिलन ते 4 फोरू फुर जे इरादे सां बीठा हुआ, जिन पुलिस के ॾिसी पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस पंहिंजे बचाव ख़ातिर जवाबी फायरिंग कई। फोरन जे साथियुनि जी फायरिंग में संदन साथी फोरू नाले गुलाम जाकिर शहर ज़ख्मी थी पियो। मोटरसाइकिल तां किरी पियो, जंहिंखे ज़ख्मी हालत में गिरफ्तार करे हिकु गैर कानूनी पिस्टल हथ करे वरितो आहे। ॿिया फरार थी विया। एसए शो दर्स ताहिर दायो वधीक ॿुधायो त इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी आहे ऐं फरार फोरन जी ॻोल्हा जारी आहे। ज़ख्मी फोरू खे डॉक्टर पारां फर्स्ट एड ॾियण खां पोइ वधीक इलाज लाइ नवाब शाह जी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ॿिए पासे ज़ख्मी हालत में गिरफ्तार कयल फोरू जी ज़िले मां ॾोहारी रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। पी जो नालो ज़ात वेठल किथे आयो? हे छा थियो आहे? कीअं मुक़ाबिलो थियो? जी कीअं ॿुधायो? किथे? तव्हां छा पिया कयो? तव्हां छा पिया कयो? न मुझे तव्हां छा पियो कयो? कीअं ॿियो गॾु केरु हुई? औज़ार को निकितो आहे? औज़ार निकितो अथव? कुझु बि कोन्हे। मुक़ाबिलो कहिड़े हंधि थियो आहे ख़बर पई अथव? इहा ख़बर पाण ई कान्हे।